अज हवा में अजब दिलबरिया, अज हवा में अजब दिलबरिया, ॼण मदीने खाणे वरिया, अज हवा में अजब दिलबरिया। वाह मुरसल जो मिठड़ो मदीनो, वाह मुरसल जो मिठड़ो मदीनो, ज़र्रे ज़र्रे में खुशबू भरिया, ज़र्रे ज़र्रे में खुशबू भरिया, ॼण मदीने खाणे वरिया, अज हवा में अजब दिलबरिया। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर 12 अक्टूबर। अॼु जे व्लॉग जी शुरूआत मूं करे छॾी आहे। सुबुह खां अजीब दिलि ते हिकिड़ी उदासी ऐं जिस्म ते हिकिड़ी सुस्ती तारी आहे ऐं सुबुह खां सिर्फ़ु मुंहिंजी दिलि चए थी मां नातूं पढ़ां। सो इहा हिकिड़ी नात मूंखे थोड़ी यादि आई त मूं चयो भला तव्हां सां बि शेयर करे छॾियां, छो त स्कूल में मां मीलाद जी तयारी कराईंदी हुअमि त मूंखे इलाही सारियूं नातूं यादि हूंदियूं हुयूं। सो सुस्ती ऐं उदासीअ खे जेकॾहिं पंहिंजे मथां तारी करे छॾिजे त ज़िंदगी कोन थी गुज़ारे सघिजे। तंहिंजे करे इनखे रखूं था पासे ते ऐं हलूं था अॼु जे कम जी शुरूआत करणु। टाइम थियो आहे हिन महिल 11 ऐं कम वारी माई कमु करे हली वई ऐं जीअं त उहा मौजूदु हूंदी आहे जेसि ताईं त मां बि सॼे घर में घुमी फिरी सना सना कमु कंदी रहंदी आहियां। सो उहे थी चुका आहिनि। सो हाणे बिस्मिल्लाह कयूं था, अॻियां वधूं था। सो हींअर भाॼी वारो आयो। कल्ह त ही भिंडियूं तूरियूं वरितियूं जेके राति जो मुंहिंजी शहज़ादी सुराण कटे छॾियूं, त इहे हाणे मां भिंडियूं तरींदमि ऐं तूरियुनि जो जेको आहे बोर्ड ठाहींदमि। ही भिंडियुनि जूं 2-3 तरकीबूं ऐं तूरियुनि जूं बि 2 तरकीबूं मुंहिंजे वेजिटेबल रेसिपीज़ वारी प्लेलिस्ट में अथव, ॾिसी सघो था। टमाटर सिर्फ़ु 2 पिया हुआ त इन करे मूंखे ॿिया वठणा पिया। 200 रुपए किलो टमाटर हुया, इन करे मां सिर्फ़ु अधु किलो वरिता आहिनि ऐं प्लस वरितमि ही केला, छो त फ्रूट जेसिताईं असांजे घर में न हुजे त असांजी घटि में घटि ज़िंदगी असांजी न गुज़रंदी आहे। सो असां ज़रूरु वठंदा आहियूं। सो हिन वटि केला हुया त केला वरितमि। सूफ़ अञा फ्रिज में पिया आहिनि, इन करे उहे हुयसि बि त मां न वरितमि। सो हाणे लंच ठाहींदमि। लंच जी इहे 2 शयूं हूंदियूं, तरियल भिंडियूं, तूरियुनि जो बोर्ड। तारिक अॼु घर में आहे, ऑफिस जो कमु जेको आहे घर मां वेही कंदो, त बाक़ी 2 सदोरियूं जेके आहिनि पंहिंजे कम ते वयूं आहिनि। सो हाणे मां कयां थी कम जी शुरूआत। कल्ह वारे व्लॉग में जॾहिं मां पिज़्ज़ा ऐं डोनट्स ठाहिया त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा वीडियो जेका हुई इलाही वॾी थी वई। ऐं ॿी ॻाल्हि त एॾी वॾी वीडियोज़ रोज़ु ठाहिणु थोरो माना मुंहिंजे लाइ त मसइलो न आहे, पर ॾिसण वारनि जे लाइ बि मसइलो ज़रूरु थींदो। ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा थी त कल्ह डोनट्स ठाहियमि त इलाही सारा अञा ताईं पिया आहिनि। त अॼु वरी केक ठाहियां। मुंहिंजो इरादो अॼु जो हुयो त केक ठाहींदमि, त इहो मूंखे पोइ मुनासिबु न लॻो। मूं चयो न, थोरो मिठे खे वक़्फ़ो ॾियणु घुरिजे, त इनशाला वरी मां 1-2 ॾींहं छॾे पोइ वरी केक तव्हां सां शेयर कंदसि। सो मूं अनाउंस त इहो ई कयो हो, पर हाणे उहो इन्हनि सबबनि जे करे त हिकिड़ो त वीडियोज़ ॾाढियूं वॾियूं थी वञनि ऐं मुंहिंजे कल्ह वारे व्लॉग ते कंहिं लिखियो बि त एॾी वॾी वीडियो। भई ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कुकिंग व्लॉग ठाहिबो त पोइ कुझु वॾो ई थींदो न, चपटी वॼाईंदे त खाधो नथो पचे न। तो बहरहाल इनशाला वरी मां 1-2 ॾींहं छॾे वरी केक आहे, कुझु ॿियूं बि शयूं आहिनि अहिड़ियूं जेके हाणे मां पंहिंजे ब्लॉग्स में ई ठाहींदमि आईंदा। भिंडियूं पची वियूं, इन्हनि खे साइड ते कयो त मलाई इलाही जमा थी वई त उहा कढी रखी आहे। ऐं तूरियूं जेके हिन पासे पचनि थियूं, सो इहे थोरी देरि में तयारु थी वेंदियूं ऐं मां वञा थी ॿाहिरि, पधर में कुझु कमु आहे। मां अची वई आहियां ॿाहिरि पंहिंजे प्लांट्स जे आसपास। इहो मुंहिंजो सभिनी खां पसंदीदा जाइ आहे। हीअ आहिनि मुंहिंजा 2 मैक्रामे जा वॉल हैंगिंग्स, जंहिंमें मुंहिंजा प्लांट्स लॻल हुआ। उन्हनि जी जाइ ते मूं ठिकरियुनि जूं जेके ढकणियूं हुयूं उहे कयूं आहिनि पेंट, रखियूं आहिनि डेकोरेट करे। सो पहिरियों त मूं सोचियो त ही पुराणा थी विया आहिनि त हिननि खे मां जेको आहे कटे थी छॾियां, हिननि मां मोती ऐं रिंग्स कढी वरी कुझु ॿियो थी ठाहियां। पर पोइ मूं ॾिठो त अञा हिननि में एतिरी जान आहे जो हिननि में मां ॿियो को प्लांट विझी थी सघां। तो सभिनी खां पहिरियों त मां हिननि खे धोआं थी त जीअं हिननि जी जेका मेर मिटी आहे उहा निकिरी वञे।
ठीकु आहे। हिनखे रखूं था हिते ऐं थोरो तजुर्बो थी वियो मां कयां, ॾिसूं था कामयाबु थिए थो या नथो थिए, हर हाल में तव्हां सां शेयर कंदा। हिन मग में मूं खयो आहे थोरो पाणी ऐं मूं वटि इहे आहिनि मुंहिंजा एक्रिलिक पेंट्स, जेके मूं पहिरियों बि ॿुधायो त हीअ थोरा हाणे थिक थियण लॻा आहिनि, छो त 2.5 साल पहिरियों मां इहो पूरो वरितो हुयो पैकेट। सो हिकिड़ो त हीअ ख़तमु थियण वारो आहे, इन जो सॼो पेंट मां हिन में विझां थी ऐं ॿियो थोरो हिन ॿिए मां बि। ऐं हिते मूं एतिरो पाणी खयो आहे जंहिंमें ही मुंहिंजा ॿई जेके हिन मैक्रामे जा हैंगर्स जेके आहिनि ॿुॾी वञनि चङी तरह सां। ठीकु आहे। सो हिन में हू पेंट विधो, हीउ हिकिड़ो ट्यूब त मूं ख़ाली करे छॾियो, उछलाईंदसि, ॿिए मां बि कुझु पेंट विधो आहे। ऐं हिन मग जो मूं इन करे इंतिखाब कयो जो हे वीचारो उअं ई भॻो पियो आहे, सॼो मेरो ऐं पुराणो थी वियो आहे। ब्रुश सां मूं हुन में जेको आहे रंग एतिरो विधो आहे जो पाणी थोरो सुठो ब्लू कलर जो थी वियो आहे। ऐं ब्रुश हिन लाइ खयूं त ज़ाहिर ॿी का स्टिक मूं वटि हिन महिल अहिड़ी हुई न जंहिंसां मां हिनखे जेको आहे मिक्स कयां, ऐं हीउ उअं ई मुंहिंजो पुराणो ब्रुश आहे। सो इहो मां हिननि खे पेंट करण जो तरीक़ो लधो आहे। हिननि ते असां फैब्रिक पेंट बि विझी पिया सघूं, ठीकु आहे, जंहिंसां रंग कपिड़नि खे कबो आहे, पर पोइ उहो पाइदार न हूंदो आहे, उहो कचो थिया रंग। हीअ हिन ते हिकु दफ़ो जेतिरो थोरो बि चढ़ी वेंदो न त उहो पको हूंदो। ऐं ज़ाहिर आहे हिन सां ही प्रॉपर कोन रंगबो, पर हिकिड़ो हिन में लुक अची वेंदो थोरो ब्लू जो। तंहिंजे करे मां हिननि ते इहो तजुर्बो थी कयां त अगरि हिन जो थोरो कलर चेंज थी वञे, छो त हीअ अधु उस में फिटी वियो, कुझु पाणी जे करे फिटी वियो त हीअ अजीब थी वियो। त हिनखे मां हाणे कढां थी हिन मां ऐं हिन मैट ते थी रखां। हिन मैट जी बि वीचारे जी हालत ख़राबु आहे, हिनखे बि मूंखे कंहिं ॾींहुं साफ़ु करिणो आहे। सो हिनजो जेतिरो थी सघियो मां पाणी ॻाढ़ींदमि ऐं पोइ हिन ब्लू मैट ते ई मां हिनखे जेको आहे सुकिड़ो विझी छॾींदमि। थोरी देरि मां हिनखे झलियां थी जीअं हिनजो ई कुझु पाणी जेको आहे हिनजो निकिरी वञे, ठीकु आहे। ऐं हिनखे मां हिन ते ई फैलाए थी छॾियां अलॻि अलॻि करे, कम से कम थोरो हिन जो जेको मेरो ऐं रफ लुक हुयो न उहो चेंज थी वेंदो, कुझु हिन में थोरो ब्लूइश जेको आहे अची वेंदो कलर। सो हाणे मां इहो हिते छॾे ॾींदमि। जॾहिं काफ़ी ड्राई थींदा हिन जो, जॾहिं पाणी ॻड़णु बंदि थी वेंदो त पोइ वरी मां हिननि खे किथे टंगे छॾींदमि त जीअं उस में चङी तरह सुकनि। हिन महिल मां हिनखे किथे बि नथी टंगे सघां, न त इहो कलर जेको आहे हर पासे फैलिजी वेंदो। मां हिननि खे हिते टंगे छॾियो आहे ऐं हीअ मोती बि धोपी विया आहिनि त वधीक साफ़ु था लॻनि, त घटि में घटि हिन जो जेको फिटल लुक आहे उहो हिकिड़ो जेको आहे बैलेंस थी वेंदो। ऐं जंहिं बाल्टी में मां हिननि खे धोतो उहो मेरो पाणी मां पंहिंजे क्यारी में विझी छॾियो आहे। उहो मेरो पाणी मां सॼो जेको बि हुयो चौधारी हिन क्यारी में विधो आहे। पाणी कॾहिं बि ज़ाया न कंदा कयो कंहिं सूरत में। ऐं मूं वटि त प्लांट आहिनि, हिन लाइ मुंहिंजो मेरो पाणी बि आराम सां इस्तेमालु थो थी वञे। शाम जा थिया आहिनि 5:30, टे पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं सुबुह खां जेका उदासी ऐं सुस्ती हुई उहा ईअं ज़ाहिर थी जो मां मंझंदि जी मानी खाई, पेन किलर खाई, पोइ सुम्ही पियमि। ऐं उन खां पोइ काफ़ी देरि आराम करण खां पोइ हाणे अल्हम्दुलिल्लाह मां पाण खे वरी बिल्कुलु फ्रेश ऐं ॾाढो नॉर्मल महसूसु थी कयां, अलाह जो करम आहे। सो जेके मूं सुबुह जो रंग ॾिनो हुयो पंहिंजे वॉल हैंगिंग्स खे मैक्रामे वारनि खे, उन्हनि जो हाल ॾिसूं था। हाणे हीअ सुकी विया आहिनि ऐं हिननि में कुझु न कुझु जेको आहे शेड अची वियो आहे ब्लू जो, छो त हिन जी जेका पहिरियों हालत ही बिल्कुलु मेरा ऐं फिटल हुया, उनखां कुझु हाणे बहितर कंडीशन में आहिनि। सो हिननि खे हैंग करण जी कोशिशि कयां थी। हिते मुंहिंजा लॻियल आहिनि 2 कोका, हिकिड़ो मथे ई तव्हांखे नज़र ईंदो हूंदो, ईअं ई हिकिड़ो परे पासे लाइ लॻियल आहे। ट्राए कयां थी हिनखे टंगण जी कोशिशि कयां थी। हीअ मां हिकिड़ो टूल ठाहियो आहे, ॾिसो हिकिड़ी स्टिक में हीअ तार ॿधी अथमि लोह जी, ऐं इन सां जेको आहे मां हिननि खे मथे टंगियो आहे, या मां तरकीब कई आहे, न त मूंखे कुर्सीअ ते चढ़णो पए हा। जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त असां अहिड़ी शयूं अहिड़े टाइप जी शइ ठाहींदासीं, हुनखे चवंदा हुआसीं अंगूड़ी। पोइ यानी उनजो शेप थोरो कुंडी वांगुरु हूंदो आहे तार जो, त कॾहिं कॾहिं मां हिन तार खे मोड़े ऐं मथे जॾहिं पुॼी न सघां त मां हितां ॾाढ़ूं बि पटे वठंदी आहियां। हिन महिल बि तव्हांखे ॾाढ़ूं कुझु न कुझु नज़र ईंदा। सो ही त कॾहिं कॾहिं ईअं बि कंदी आहियां। सो हिन टूल सां, पंहिंजे हिन स्पेशल टूल सां जेको आहे मां हिननि खे मथे टंगियो आहे। ऐं मां सची ॻाल्हि त मां अहिड़ियूं नंढियूं नंढियूं शयूं हरकतूं करे, नंढा नंढा कम करे ॾाढी ख़ुशी थींदी आहे मूंखे। ऐं हाणे मां हिननि में कुझु हैंग थी कयां। सो हिन में मूं हयूं आहिनि इहे कूंडियूं जंहिंमें कैक्टस पोखियल आहे। इन कूंडियुनि खे हणण जो मक़सदु इहो आहे, हिकु त इहो जेके नंढड़ियूं आहिनि साइज़ में ऐं प्लास्टिक जूं आहिनि त हिन में वज़न न थींदो, ठीकु आहे। ऐं ॿियो इहो त हिते ॾियारी आहे त मां चाहियां थी त हिनखे अहिड़ो को प्लांट रखां जंहिंमें कॾहिं कॾहिं पाणी ॾियणो पए या घटि पाणी ॾियणो पए।
त कैक्टस जेको आहे घटि पाणी खणंदो आहे, त इन करे इहो हिते ॼारीअ खे नुक़सानु न थींदो। ॿी ॻाल्हि इहा त मां हिते हयां त आहिनि, पर मां मुतमइन नथी थियां, छो त ॾाढा मथे थी विया आहिनि, कोका मथे लॻियल आहिनि। इहे जेके हैंगर्स आहिनि मुंहिंजा, इहे नंढा ठहियल आहिनि। सो ॾिसां थी वरी ॿिए कंहिं महिल मूड थियो त इन्हनि जी जाइ मां हितां चेंज कंदमि, थोरो शायदि हेठि करे हणां, हिते वधीक मुंहिंजे ख़्याल में सूट कंदा अगरि हिते हिन दरीअ जी पटीअ में मां हिते हणां त। सो इहो ॾिसंदमि। फ़िलहालु त मूं हिननि खे सजाए करे छॾियो आहे। ठीकु आहे, सो हाणे हलूं था अंदरि। हिते चिकन कढी रखियो आहे मां, राति जो पचाईंदमि चिकन जो बोड़ ऐं मानी। ऐं हाणे मूंखे लॻी आहे बुख, फ्रिज में पियो त आहे कुझु न कुझु, पर मुंहिंजी दिलि नथी चए खाइण ते। इन जे लाइ मूं हिते ब्रेड जो ई स्लाइस सेकियो, ऐं इहो बि तव्हांखे ॿुधायां त इहो मुंहिंजो फेवरेट खाधो आहे। त मां डबल रोटी जेका आहे उनखे सेके, ऐं हीअ देसी गिहु आहे, ठीकु आहे, हिनखे गिहु हणी मां सेकींदमि ऐं कड़क टोस्ट करे बिल्कुलु, ऐं पोइ मां हिनखे वेही रुखो खाईंदमि, कंहिं बि शइ सां न। सो इहो आहे मुंहिंजो सफ़र। हालांकि ॿियूं बि घणी शयूं, पर इहो ई सुबुह खां तबियत में मज़ो न आहे, त मूंखे दिलि नथी चए त मां कुझु अहिड़ो ॿियो खावां। सो इहो टोस्ट कंदमि बिल्कुलु कड़क। सो ही मुंहिंजो खाधो आहे रेडी। इहो स्लाइस खाईंदमि। पाणी मां पंहिंजो मग भरे रखियो आहे, ऐं मुंहिंजो वस पिजे त ही मां रोज़ानो खावां, पर मूंखे एतिरो सणिभो खाइण जी इजाज़त न आहे। सो कॾहिं कॾहिं इहा मां आयाशी करे वठंदी आहियां। सो हिन महिल कुझु ख़ासि न कंदमि। हालांकि मां चई चुकी आहियां त जेको थोरो घणो बि कबो त उहो ख़ासि ई हूंदो, पर मां कंदमि रेस्ट। पोइ सांझी जी नमाज़ खां पोइ पचाईंदमि राति जी मानी। तंहिंजे करे कल्ह वारे तमामु वॾे व्लॉग खां पोइ अॼु वारे नंढिड़े व्लॉग में असां मोकिलायूं था। इनशाला वरी सुभाणे अलाह चाहियो त कुझु नयुनि ॻाल्हियुनि सां, कुझु नयुनि एक्टिविटीज़ सां मिलंदासीं। तेसिताईं मूंखे इजाज़त ॾियो। अलाह वाही।